त तारा तरीअ ते रखी ॾियो असांखे। किथे था पिया चऊं अव्हां खे ओ साईं त तारा तरीअ ते रखी ॾियो असांखे। रुगो एतिरो ई घुरूं था पिया अव्हां खां त पाण जियो ऐं जीअण ॾियो असांखे। इन पंडाल में मौजूद सी ज़िले जो कन्वीनर साईं गुलाम कादर बागी, पेट्रोल जो मरकजी खजांची साईं शकूर सारंग, हैदराबाद डिवीजन जो अगवान कादर कुंबर ऐं मुख़्तलिफ़ तंजीमनि जा तहलके सुदूर, तहलके जनरल सेक्रेटरी ऐं इन पंडाल में मौजूद समूरा मुलाज़िम साथियों, अस्सलाम वालेकुम। जिए सिंध जिए उस्ताद। अॼोको ही एहतजाज कारे उस में असांखे को शौक़ु न आहे त असीं पंहिंजा इदारा बंदि करे, पंहिंजूं डिपार्टमेंट बंदि करे, बच्चनि जी तइलीम मुतासिर करे, अस्पतालनि में इलाज खां कासर माण्हुनि खे सहूलियतूं न ॾी हिते अची रोड ते वियो। अदा मसइलो इहो आहे त असांजे निड़ीअ ते हिननि सरकार नओं रखियो आहे। असां चइनि मुतालबनि जे लाइ TRA अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस, पगार में वाध ऐं पेनल फंड जे लाइ चइनि मुतालबनि जे लाइ निकिता हुआसीं, पर इन सरकार जेका पुलिस पार्टी, जेका जमहूरी पार्टी थी सचे, उन जे सरकार असांजो जेको असांजो पीसड़ीअ जो जेको सहारो आहे, पेंशन आहे, उनखे उन में कटौती करण जा सांभा करे रही आहे। उन जे लाइ उन नोटिफिकेशन जारी कयो आहे। पेंशन असां सरकारी मुलाज़िमनि जी हिकिड़ी चादर आहे जेका असां पीसनी में असांखे इज़त सां जीअण जो ॾसे थी। अॼु उन पेंशन खे बंदि करण जा सांभा थी विया आहिनि। माना असांजी नड़ीअ ते उन्हनि नो ॾिनो आहे। हाणे असां जो तू चो मैं पुछा पर तोखा हिकड़ी गाल पुछा तो के खामोश कंदे हिते ऐलान हज़ारे मान रुगो। नायते काबिल एहतराम सिंध एम्प्लॉय लाइन ज़िले सिजावल के समूह तंजीम के अहदेदार वर्कर के मुझे तरफा सलाम। असां सी जो चेयरमैन मोहतरम गुलाम कादर बागी साहब, साईं अब्दुल काजी ऐं ॿिया जेके दोस्त उन्हनि खे भली कार। साथियों तकरीबन महीननि खां हलनि पियूं ये नालतूं, ये पिटूं पारा था। चवण जो मक़सदु आहे त 6 तारीख़ ते जेब न मल्हायो हुन सॼो भाई मां जो खीर न मल्हायो। हिलाली हरामी जी चवण जो शाकरी में हिलाली हरामी घटिया जो मथे हो हिलाली जो फसियो हरामी। असां सरकारी मुलाज़िम जी हिलाली हरामी घटिया कराची बिलाल हाउस जेको पे पेतो हो हिलाली, जेको न पेतो हो हरामी। पंहिंजी मां जो थंज मल्हाइजो, उनखे ॿियो मुड़ुसु न ॾिजो। इन गद्दारनि खे ये जेके कूड़ कंदे जेको पार्टी चेयरमैन हुजे चे त उनखे वज़ीर आला, टके जो वज़ीर आला या उन ॻाल्हाइण में असांखे शर्म थो अचे। असीं उस्ताद आहियूं, इन बेवड़े ते ॻाल्हाइण में असांजे शान में न आहे जो असीं अहिड़े गद्दार ते ॻाल्हायूं। जॾहिं के नाल थियनि तॾहिं इहो गद्दार मुराद छा थिए त कोन था थियनि। जॾहिं सिंध ते का बर्बरियत थिए, जॾहिं सिंध ते को ज़ुल्म थिए, इहो गद्दार मुराद छा अचे त कुझु कोन्हे। कल्ह पंहिंजी भेण 80 सालनि जी आपी उनखे चोरी चऊं आहे त तूं केनालनि जो शूज़ खोल त हिन मुलाज़िम मां असांजी जान छुटे। ए बिलावल तुंहिंजी टोलूं तुंहिंजे अबनि ॾाॾनि सां असीं सुञाणूं, तुंहिंजे पे जूं तुंहिंजी टोलूं असीं घणियूं सुञाणूं।